नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त बिरासिटी मां ख़बर ॾींदड़ बिरासिटी भरिसां ॻोठ शादी खान मेमूण जा ॻोठाणा गुज़िरियल 6 महीननि खां बिजली बहाल न थियण ऐं सेबको बिरासिटी अमलदारनि जी मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बिरासिटी मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नदीम अली मंगी पंहिंजे इन रिपोर्ट में। नाज़रीन बिरासिटी भरिसां ॻोठ शादी खान मेमूण जा ॻोठाणा सेबको बिरिया जे अमलदारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सरापा जाइज़ आहिनि। अचो त इन सिलसिले में हिननि खां पुछूं त हिननि जो हिन एहतजाज छा जे हवाले सां आहे ऐं हिननि जो छा चवणु आहे। वॾो तूफ़ान लॻो तंहिं टाइम में असांजा पोल किरिया हितां 6 पोल किरिया असांजे 11,000 हिन जा तार जा बिजलीअ जा न। उन खां पोइ हिननि असांखे थोरा करे हणी ॾिना। जेको इंजीनियर जो नौशार फिरोज़ जो हींअर असांजा महीनो अॻु में हर शइ क्लियर थी वई आहे। कुझु असां पंहिंजो ख़र्चु कयो आहे, कुझु हुकूमत असांखे ॾिनो आहे। हाणे असांखे लेन हणी कोन था ॾियनि मथां न, लेन क्लियर कोन था करे ॾियनि। हीअ बिल हिननि उमाणिया आहिनि जेके असांखे नाजाइज़ बिल आहिनि ऐं नामंज़ूर। असां बिजली ॿारी कान्हे जेको आहे न 6 महीननि खां 6 महीनो आहे त हर महीने 20,000 रुपया बिल, 20,000 रुपया नाजाइज़ बिल। हीअ छाजा आहिनि? मेन मसइलो हीअ त हीअ चवंदा असांखे क्लियर कयो बिल तव्हां असां बिजली ॿारींदासीं। हीअ क्लियर कयो तव्हां बिजली ॿारींदासीं। जॾहिं असां वटि 6 महीना पहिरीं बिजली कान्हे त असां बिल छाजा क्लियर कयूं? गरीब माण्हू केॾां 20,000 जे सभु हिते असांजी हारी आहिनि, सभु मज़ूर आहिनि, को बि हिते ज़मींदार कोन्हे, को बि हिते सरकारी ड्यूटीअ में कोन्हे। असां वॾियूं तकलीफ़ूं सठियूं आहिनि 6 महीननि खां। असां सेबको जे हर अमलदार वटि विया आहियूं पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां, त बि असां सां को बि इंसाफ़ उन वजह न थियो आहे त बाबा तव्हांखे असां बिजली हणी था ॾियूं अर्जेंट में। अॼुकल्ह कंहिं बि सिटी जो जिथे हिकु वॾेरो माण्हू रहे थो, अगरि उन जी बिजली ख़राबु थिए थी त हिकु राति में ठहे थी। असां ग़रीब आहियूं, वजह सिर्फ़ु इहा ई आहे जंहिंजी वजह असां 6 महीननि खां असां तड़पंदा था रहूं, गर्मी ऐं मच्छरनि जो फेस कंदा था रहूं। उन जे बावजूद बि असांखे लाइट नथी ॾिनी वञे ऐं हाणे बि हुननि 20,000 जा बिल नाजाइज़ तरीक़े सां मोकिलिया आहिनि त इहे 20,000 जा बिल तव्हां पियारींदो, उन खां पोइ तव्हांखे बिजली हणी ॾींदासीं। जॾहिं त 6 महीननि खां असांजी केर बि सर्च करे अची त असां वटि लाइट न आहे। तूफ़ान जे बारे त उहो इन जे करे त लाइट ॾेई वञे। जॾहिं असां इहो बजट रुका कराए पोल हणाया आहिनि त इन जे करे त लाइट ॾेई वञे, जंप चढ़ाया वञनि। मच्छरनि में साईं मच्छरदानी खां वठूं तमामु ख़र्च करे असां बेज़ार थी पियूं। बीमारी में मलेरिया, टाइफाइड, हीअ उहो वॾे भॼी असां डॉक्टरनि ने तमामु असांखे तकलीफ़ूं आहिनि। महिरबानी करे 6 महीननि खां वठी असां तड़पंदा रहंदा आहियूं। इन जे करे असां लाइट वारनि खे चऊं था महिरबानी करे असांखे लाइट हणी ॾियनि ऐं उन मुआवज़ो फी महीनो 20,000 रुपया बिल 6 महीननि खां असां वटि लाइट ई न आहे त असां लाइट जा बिल केॾो महिरबानी करे केॾो पियारियूं। असां पंहिंजे मज़दूरी करे 300-400 रुपया ॾियारी, 5-6 ॿार मुलाज़िम पंहिंजे बचण सां गॾु कमाए उहे शाम जो मस आहे गुरबत सां पूरी कयूं। इन जे करे महिरबानी असां लाइट वारनि खे चऊं था त महिरबानी करे असांखे लाइट इशू कई वञे। असांजी लाइट असां भॼी जेका लॻाई आहे, पोल लॻाया आहिनि, तारूं लॻायूं आहिनि, कंहिंजी माना उमेदु कान्हे को ठेक भराए। ऐं इन खां सवाइ 20,000 महीने बिल जेको आहे मोकिलींदा ऐं ग़रीब माण्हू केॾा बिल भरींदो। इन करे ग़रीब माण्हू मज़दूर 500 रुपया कमाए थो, 1,000 रुपया खाए थो। इन में हर सौदो महांगो थी वियो आहे। 300 रुपया किलो गेहूं जो लॻो पियो आहे, पटाटो किलो 50 रुपया लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू पूरी नथो करे सघे। इन वापदार चवंदा त भाई बिल तव्हां फुल पियारियो ऐं इन खां पोइ जेको आहे लाइट लॻाई वेंदी। ऐं इन असां चवंदा 6 महीना जेको आहे बिल हिननि मोकिलियो आहे 6 महीननि जो, लाइट ई कान्हे का। ऐं असां चवंदा को बिल असां कोन पियारींदासीं ऐं ग़रीब माण्हू कोन थो पहुची सघे। इन जे करे असां चवंदा जाइज़ लाइट लॻाई वञे बिल। नाज़रीन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु हुयो त 6 महीननि खां तूफ़ान में इहे बिजली जा पोल किरी पिया, जंहिंखां पोइ हिननि पंहिंजो चंदो करे ग़रीबत हाल में पंहिंजो चंदो करे ही बिजली जा पोल जेको आहे सो पैसा ॾेई बहाल कराया आहिनि। जॾहिं त बिजली जा पोल हींअर लॻी चुका आहिनि पर सेबको बिरिया जो अमलो लाइट चालू करण लाइ तयारु न आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त हिननि जेके 6 महीननि खां बिजली न हुई त 20,000 जा हिननि वटि नाजाइज़ बिल पिया अचनि। हिननि जो इहो चवणु आहे त हीअ बिल असांखे सही करे ॾियनि त असां बिल बि पियारण लाइ तयारु आहियूं ऐं बिजली बि बहाल करे ॾियनि। हींअर जेको मच्छरनि जो आज़ार आहे, मथां जेको आहे सो गर्मीअ जी एॾी गर्मी आहे ऐं मच्छरनि जो आज़ार आहे। हिननि जा ॿार बीमार थी पिया आहिनि। हिननि सेबको चीफ सखर ऐं ॿियनि वस वारनि खां इहा अपील कई आहे त हिन मामले जो फौरी तौरु नोटिस वरितो वञे ऐं सेबको बिरिया
मीडिया जे अमलदारनि खे पाबंद कयो वञे त हिननि खे लाइट बहाल करे ॾिनी वञे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी बिरासी टी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।